सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांजो जेको घरु आहे, घरु असांजी ज़िंदगी ॿुधाए करे ॾींदो आहे। इहो असां ते हूंदो आहे, असां घर खे स्वर्ग बणायूं या नर्क बणायूं। असां घर खे प्यार ऐं मोहबत जो गहवारो बणायूं या असां निफ़रत जो आखाड़ो बणायूं। असां उते बहितर लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयूं या असांजा ॿोल कुझु कड़वा हुजनि। पोइ जहिड़ो जहिड़ो अंदाज़ असां अपनाईंदा वेंदासीं, तहिड़ो तहिड़ो असांखे सभु कुझु मिलणु शुरू थी वेंदो। ऐं उहे सभु चीज़ूं असांखे रिश्तनि नातनि में उहे मिलणु शुरू थी वेंदियूं। न सिर्फ़ु असां ते, असांजे ॿारनि ते बि उहो असरु अचणु शुरू थी वेंदो। तंहिंजे करे असां जेको सभु सुरक्षित हूंदा आहियूं, महफ़ूज़ हूंदा आहियूं, उनजो कारण इहो हूंदो आहे जो असांजा सभु रिश्ता नाता मज़बूत हूंदा आहिनि, असांजा कर्म चङा हूंदा आहिनि, असांजो अंदाज़ बहितर हूंदो आहे। जॾहिं अंदाज़ असांजो बहितर थींदो आहे त पोइ कॾहिं दुख में कॾहिं सुख में ॿिन्ही हालतुनि में असांजा सभु साथी बणिजी करे बीह रहंदा आहिनि। सुख में बि सभु संभालण वारा पहुची वेंदा आहिनि, दुख में बि सभु संभालण वारा पहुची वेंदा आहिनि। सभु रिश्ता नाता दोस्ती संगत साथ हर हिकु एतिरो घणो निभाईंदो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। जॾहिं असां कटिजणु शुरू थींदा आहियूं, असांजो अंदाज़ सही न हूंदो आहे त पोइ हालत उन्हनि जानवरनि वारी थी वेंदी आहे, हैवाननि वारी थी वेंदी आहे। कंहिंसां बि कुझु थींदो आहे, दुख में सुख में कोई बि अची वेंदो आहे अहिड़ो मौक़ो, हर को चवंदो आहे पंहिंजी कई लोड़ींदो पिया, जहिड़ो कई उहो भोॻींदो पिया। तंहिंजे करे असांजो घर मान मर्यादाऊं इख़लाक किरदार सभु कुझु सेखारींदो आहे। असांजो घर आहे त सभु रिश्ता आहिनि, असांजो घर आहे त नंढी वॾाई जो क़दुरु आहे, असांजो घर आहे त नज़र ऐं नीयत जी पहुतरताई आहे, असांजो घर आहे त असां में सुञाण बि आहे त केरु कीअं आहे केरु कीअं। जंहिं ॾींहुं घर न हूंदो सभु कुझु ख़तमु थी वेंदो। तंहिंजे करे असां जॾहिं बि कोई कंहिं बि चीज़ जी शुरूआति कंदा आहियूं, ॿी जॻह ते कयूं या न कयूं, लेकिन घर में गृह प्रवेश जे वक़्तु पंहिंजे घर में असां मालिक जो नाम ध्यानु शेवा सिमरन सत्संग पूजा पाठ हवन यज्ञ मालिक जी धुन सिमरन कुझु न कुझु चङो कमु ज़रूरु रखंदा। उहो इन करे जीअं असांजी शुरूआति बहितर अंदाज़ में थिए, छाकाणि त असांजो घर जी शुरूआति ई चङाई सां थींदी आहे। अगरि ॿार बहितर थिए उनखे शुरू में मान मर्यादा इख़लाक किरदार सभु कुझु सेखारींदासीं तो ज़िंदगी में ग़लती कंदो न, पूरी ज़िंदगी सुखी गुज़ारींदो। पर असां चऊं इहो बाद में कंदासीं, हाली छॾे ॾियूं, भई हाली ॿिया कमु करे वठूं, हिकु दफ़ो ॿार सिधो न थियो वरी कॾहिं सुधरंदो, छा थींदो। तंहिंजे करे ज़िंदगी शुरूआति सां थींदी आहे, पिछाड़ी सां न थींदी आहे। ॿार खे इख़लाक किरदार मान मर्यादा कानून जी पासदारी सभु कुझु बचपन में सेखारी वेंदी आहे। ॿार पैदा थींदो आहे उहो सभु हुनखे पंहिंजा रिश्ता ॿुधाइणु शुरू कंदा अथसि, कोई चाची कोई मामी कोई बुआ कोई ॾेर कोई ॾेराणी अलाए छा छा ॿुधाइणु शुरू कंदा अथसि। हर को पंहिंजो पंहिंजो रिश्तो अची ॿुधाईंदो अथसि, जेको गॾु वेठो न उहो ॿुधाईंदो हे आयो थी हे आई थी जेको बि आहे। माना हिननि खे ॻाल्हाइण जो ई पतो कोन्हे थियो, सिर्फ़ु अखि खोली थिए पहिरें ॾींहुं खां ॿुधाइणु शुरू कंदा अथसि। यानी चवण जो मतिलबु बचपन खां ई
उनके रिश्तनि जो पतो पवंदो त मान मर्यादा जो पतो पवंदो। मान मर्यादा जो पतो पवंदो कंहिंसां कीअं हलिजे, नज़र ऐं नियत जो पतो पवंदो। उन पवित्रता ईंदी, चङाई हूंदी, सुञाण ईंदी, हलण जा तौर तरीक़ा सभु ईंदा, सही ऐं ग़लति जी तमीज़ पैदा थींदी ऐं पोइ सभु कुझु बहितर थींदो। इन करे घर असांजे शुरू खां ई सुधरण ऐं संवारजण जो मौक़ो हूंदो आहे। घर बाद में न रखबो आहे, पंहिंजो पाण खे शुरू में ई संवारण जी कोशिशि कबी आहे। इन करे असां घर खे मंदरु ॾिसणु चाहींदा आहियूं। मंदर जो मक़सदु हिते प्यार हुजे, मोहबत हुजे, चङाई हुजे, हिक ॿिए खे सम्झ हुजे, असांजो आवाज़ तेज़ न हुजे, असांजो ॿुधण जी शक्ति हुजे, मालिक जी रहमत यादि हुजे, नेम ध्यानु हुजे। इन करे जे घर बणाईंदा आहियूं तो शुरू में कोई पूजा पाठ हवन यज्ञ सब कुछ करना चङे नमूने कयो। इन जो मक़सदु इहो हूंदो आहे भई असां शुरू में जिते घर बणायोसीं पतो न आहे अॻ में केरु रहियो, छा थियो, कीअं थियो, कोई पतो बि न आहे। उन घर जो भाग नसीब कीअं आहे, उन जॻह जी शुरू में छा रही आहे, कहिड़ा कहिड़ा माण्हू रहिया आहिनि, जानवर आहिनि, अलाए छा छा थियो आहे। उन घर जी क़िस्मत कहिड़ी रही आहे पतो बि कोन्हे। धरती जो पंहिंजो पंहिंजो भाग हूंदो आहे, हर हिकु धरती जो पंहिंजो पंहिंजो भाग हूंदो आहे। ऐं पोइ जॾहिं असां हुन वेही करे मालिक जी धुन, सिमरन, जाप, पूजा, अर्चना, यज्ञ, हवन, पाठ कुछ बि रखंदा आहियूं, इन जो मक़सदु असां मिली करे मालिक जी रहमत खे गुनगुनाईंदा आहियूं, उनजी आसीस खे पाईंदा आहियूं। ऐं जी जेका उहा पवित्रता ऐं शुद्धि मालिक जी रहमत सां नेम सां थींदी आहे त पोइ उनमें एतिरो पावर हूंदो आहे जो उते जेका नेगेटिविटी हूंदी आहे सॼी ख़तमु थी वेंदी आहे ऐं उहो घर पोइ हमेशह पॉज़िटिव बणिजी सदाई हरियो भरियो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो आहे, सदाई बहितर आहे।